नाज़रीन, मशहूर तालीमी माहिर IBA सखर जो वाइस चांसलर नथार अहमद सिद्दीकी लाॾाणो करे वियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधण जे लाइ असां राब्तो कयो आहे मेहरान टीवीअ जे रिपोर्टर फरीद सोमरो सां। जी फरीद, छा तफ़सील आहिनि? जी, सखर जे IBA यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर नथार अहमद सिद्दीकी 72 वरनि जी ॼमार में सखर जे कराची जे साउथ सिटी अस्पताल में दिल जे आरज़े सबबि फोत थी वियो। नथार सिद्दीकी जी तबियत कुझु ॾींहं अॻु सखर में ख़राब थी पई, जंहिंखे NICUD अस्पताल आंदो वियो, जंहिंखां पोइ हुनखे कराची जे अस्पताल में मुंतक़िल कयो वियो, जितां हिनखे कराची मुंतक़िल कयो आहे। नथार अहमद सिद्दीकी हिकु ध्यानदार ऐं तालीमी माहिर हुयो, जंहिं सिविल सर्विस तौरु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते डिप्टी कमिश्नर, सेक्रेटरी होम डिपार्टमेंट, सेक्रेटरी माइंस एंड मिनरल ऐं MD साइट ऐं मेंबर पंहिंजो बोर्ड ऑफ रेवेन्यू सरबराह पिणु रहियो। 94 में कमिश्नर सखर रहियो। उन दौरान IBA जो क़याम इन आंदो, जंहिंमें पब्लिक स्कूल जे 2 कमरनि ते IBA यूनिवर्सिटी हलाई। उन खां पोइ जेको आहे कराची जे IBA यूनिवर्सिटी सां मुंसलिक रहण सां गॾु सखर जे IBA यूनिवर्सिटी खे वॾो जेको आहे नालो ॾिनो ऐं हिकु वॾो इदारो ॾेई करे न सिर्फ़ु सिंध पर पूरे मुल्क जो नालो जेको आहे दुनिया लेवल ते, इंटरनेशनल लेवल ते जेको आहे उन नालो जेको आहे रोशन कयो। सखर समेत पूरी दुनिया में जेको आहे नथार सिद्दीकी विछोड़े जो खला जेको आहे उहो पूरो नथो करे सघिजे। नथार सिद्दीकी जो मर्द जेको आहे उहो आबाणे ख़ैरपुर जे जेको आहे उहो आंदो पियो वञे। हिन वक़्तु जेको आहे अञा उनजो मर्द जेको आहे कराची आहे, उतां जेको आहे उनजे आबाणे ॻोठ लाइ आणण लाइ तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। जी फरीद, तव्हांजी महिरबानी।